ما علمتنا إنك أنت العليم الحكيم قال رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما رب زدني علما رب زدني علما برحمتك يا أرحم الراحمين. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. آمنت بالله صدق الله العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وآله وصحابه أجمعين. आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जहले खलक ताबे संदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। आनूर आका दर असल नूरी संदन सारो नस्ल सूरत ऐ सीरत बे मिसल कशफत दुजा बे जमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहान चमक्या ज़मीन व आसमान हसनत जमी ओ खिसालिही। इदरीस जी सबखे सदा आ दस्त बस्ता इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लु अलैहि व आलिही। सब पढ़ो सल्लल्लाहु। जेतरी घणी जमात गजी करे पढ़ो सल्लल्लाहु। तमाम हम्दो सना तारीफ व तौसीफ अल्लाह जल्ल मजदुहुल करीम जी ज़ाते बाबरकात जेला जेको खालिक कायनात भी आहे ऐं मालिक शशहात भी। अल्लाह जल्ल वाला जी हम्दो सना खां बाद में हुजूर नबी रहमत शफी उम्मत अल्लाह जे प्यारे उम्मत जे सहारे रब जे महबूब दानाए गयूब मालिक अकाबिर उमम फ़ख्र अरब अजम वाली कौनो मकान सयाह ला मकान सैयद इंसो जान सरवर लाला रुखां नैयर ताबा सरनशीन महवेशा माए खूबा शहनशाए हसीना ततिमाए दौरा सर खैले ज़ोहर जमाला जलवाए सुबह अज़ल नूर ज़ाते लम यज़ल बाइस तकवीन आलम फ़ख्र आदम व बनी आदम नैयर बतहा राजदार मा अवहा शाहिद मा तगा
साहिब अलम नशरह मासूम आमिना हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जी हुजूर नाज़ में पंहिंजे अक़ीदतन इरादतन ऐं महबतन जो ख़िराज पेश करण खां बाद में निहायत वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम प्यारा अजीज मोहतरम मुकर्रम मुसलमान भाइरो अजीजो दोस्तो बुजुर्गो जियां तम गुनहगार नाचीज़ तव्हां मेहरबान जे अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जी ज़ात बाबरकात जी प्यारी मुक़द्दस कलाम पाक कुरान मजीद बुरहान रशीद फुरकान हमीद जे मंझां चंद कलिमात तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। अल्लाह जी बारगाह में दुआ फरमाइंदा शाल करीम रब जी ज़ात मूं गुनहगार नाचीज़ खे कमा हक़ुहु बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अजो कोई प्रोग्राम असांजे प्यारे भाउ हाजी अब्दुल कादिर पीरन जे पीर दिलबर दस्तगीर सोने अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी रदी अल्लाह ताला अन्हु जी यानी शरीफ जी निस्बत सां मुनाक़िद कयो आहे। दिल सां दुआ गोयां त जिन भी हाजी अब्दुल कादिर सां अॼोकी हिन महफ़िल में पंहिंजो हिस्सो मिलायो आहे ताआवुन कयो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि जे हिस्से खे उन्हनि जे ताउन खे पंहिंजी पाक बारगाह में क़बूल फरमाए ऐं जेके तव्हां हली आया आहियो मालिक जी ज़ात बाबरकात अव्हां खे विख विख ते अजर अज़ीम अता फरमाए। अल्लाह तव्हां खे ॾींहुं यारहीं रात ॿारहीं तरक्की ऐं ख़ुशहाली नसीब फरमाए। मूंखां अॻ में हज़रत अल्लामा मौलाना साईं मौलवी मोहम्मद ख़ान सुमरो साहब ऐं क़िबला हज़रत अल्लामा मौलाना साईं मुफ्ती ग़ुलाम मोहम्मद जत नईमी ख़िताब करे रहिया हुआ पर आऊं भी ॿ टे मरतबा हितां आयल आहियां। लॻे ईअं थो त का सुभान अल्लाह ते पाबंदी आहे। ईअं तव्हां वेठा आहियो न त खोसा ॻोठ जी महफ़िल माण्हुनि जा चेहरा जेके इहे कावड़ियल कोन हूंदा आहिनि गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी रहिया हूंदा आहिनि। वो अॼु मूं महसूस पियो कयो ख़बर न आहे या तव्हांजो ॾोह कोन्हे। हिकु त सर्दी जी मौसम रोज़ाना जी बुनियाद ते अगरि ख़तीब जलसा था कनि त अवां वरी रोज़ानी ॿुधण था अचो। रात भी हिते ई पाड़े जे अंदरि महफ़िल हुई। अॼु वरी ही प्रोग्राम बाद में भी ॿिया प्रोग्राम हूंदा पर अल्लाह जी ज़ात बाबरकात इन महफ़िलनि जे सदके असां ई तव्हांजी बख़्शिश व मग़फ़िरत फरमाए। ख़ुश नसीब माण्हू आहियो जो असांजे सीने में पीरन जे पीर जी मोहब्बत समायल आहे। अब्दुल कादिर जीलानी हीअ उहा हस्ती आहे जिन जे लाइ आऊं चवंदो आहियां त देवबंदी शिया यानी मकतब फ़िक्र अगर अहले हदीस आहे देवबंद आहे अहले तशी आहे ये सब माण्हू पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी जी मुखालिफत में आहिनि। असां खुश नसीब आहियूं असां दिलबर दस्तगीर सां प्यार करण वारा आहियूं। मूंखे नक़ल यादि ईंदो आहे त तमामु मकतब फ़िक्र जा माण्हू पाण में गॾिजी बीठा सभु मौलवी हुजनि कंहिंजो कंहिंसां तालुक़ कंहिंजो कंहिंसां तालुक़ हुजे। हिकिड़ो माण्हू गुज़रियो उनखे ई ज़हन में ॻाल्हि अची वई उन नारो आयो नारे तकबीर। नारे तकबीर ते हिकिड़ो हथ मथे खणी जवाब ॾियो नारे तकबीर। सभु मौलवी गॾु वेठा आहिनि जो अल्लाह जे नाले ते केरु बि धार नथो थी। वो सियाणो माण्हू हो उन वरी नारो आयो नारे रिसालत। सुन्नी बीठो आहे शियो बीठो आहे हो ॿ जमातूं देवबंदी अहले हदीस ॿई गायब थिया। उन ॾिठो हिते भेण जी असांजी जाइ कोन्हे हटी परे थिया। उन वरी नारो आयो नारे तहकीक। देवबंदी वेझो थी आयो अहले हदीस वेझो थी आयो शीए टपड़ गोल के आयो भजन शुरू थियो जो नारे तहकीक नारो हक़ चारिया मञण जे लाइ तयार कोन्हे हटी परे थियो। हुन वरी नारो आयो नारे हैदरी।
या अली जे नारे ते देवबंदी शियो वो अहले हदीस भागो शियो वरी वेझो थियो हुन ॾिठो त हिकिड़ा भॼन ॿिया अचनि पर वाह सुन्नी हर नारे ते बीठो आहे इहो सही सुन्नी जेको महबूब सां प्यार करण वारो कंहिंसां उनजो बुग़्ज़ आहे कोन अदावत दुश्मनी कोन्हे हुन ॾिठो त हाणे इहे हिकिड़ा वञनि था ॿिया अचनि था नारो को अहिड़ो एटम बम हणिजे जो सभिनी मां जान छुटे हिकिड़ो बीठो हुजे सुन्नी जेको इब्तिदा खां बीठो आहे हुन वठी जो नारो हयो नाराए पीर बस दम दस्तगीर जो नारो अहिड़ो आहे जो अहले सुन्नत वारा बीहंदा आहिनि बाक़ी जेके मुखालिफ आहिनि अल्लाह जे वलीअ जा सोने अब्दुल कादिर जिलानी जा क़िबला साईं सुल्तानुल वाइज़ीन मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह साईं पंहिंजे तकीड़ में पियो ॿुधाए त हितां उत्तर साइड तां के चंद माण्हू इन इरादे सां निकिता त वञूं बगदाद शरीफ पीरान पीर जे रोज़े जो दीदार करे अचूं इन वॾी यारी में कई पाकिस्तान जा आलिम दीन कई साईं जा मुरीद बगदाद शरीफ वया साईं जे रोज़े जो दीदार करण जे लाइ दुआऊं वठण जे लाइ हाणे जमात जेॾी महिल तयार थई काफ़िलो तयार थियो उन्हनि में हिकिड़ो हुजे बद मज़हब जेको पीरान पीर सां दुश्मनी रखण वारो उहो बि तयार थियो चई बाबा जेॾी महिल काफ़िलो वञे त मूंखे वठी हलजो पर उन जे सीने में बुग़्ज़ अहिड़ो हो हिकिड़ी शीशी हथ करे रोज़ानी उन में पेशाब कंदो हो वो पेशाब गॾु कई अल इयाज़ु बिल्लाह तौबा नऊज़ु बिल्लाह उन जो इरादो इहो हो त बगदाद पहुची वो साईं जी क़ब्र ते इहो पेशाब हारी मन आदाली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब जेको के वलीअ सां दुश्मनी तो रखे रब उन सां जंग जो ऐलान कंदो आहे वरी पीरान पीर सां दुश्मनी एडी वडी जदो वञी क़ब्र ते मुखा केर पुछंदो न रस्ते में त चवंदो इहो क़ब्र पानी आहे मूं खयो आहे खुशबूदार आहे पर उन जे दिल में जेको बुग़्ज़ हो वो इहो हो हाणे जेॾी महिल काफ़िलो रवानो थियो न विच रस्ते में इहा हमरा थी पियो बीमार बेहोश होश अचेसी न हिन विचा में हकीम बांदा तबीब बांदा डॉक्टर बांदा खबर कान थी पवे केड़ी बीमारी आ के चयो त भाई ने सामान खोले दिसो मता इन जे सामान में काड़ी दवा पियल हुजे जेका ई खाईंदो हुजे पो इनके होश ईंदो हुजे हुनन जो सामान खोलियो तो वा पेशाब वारी शीशी निकरी हिन समझो त इया का दवा है जेका ई हमरा पींदो है हिनन छा कयो जो हिकड़ो उनके वो पेशाब प्यारो ॿियोरी मथा छंडन छंडो तो होश में आया जेबा छा थियो जी थियो छा तू बेहोश थी जमीन ते किरे वो असा डॉक्टर हकीम आदा पर तो के होश कोन आयो चिपो कियो होश आयो ओ वा दवा जेका ची तू पाण सा गड खणी निकतो है न उवा असा तो के प्यारी थी तो के होश अची वई पेशाब वो पंजो पीते ही वो पान त पीरान पीर जो बुग़्ज़ अल्लाह जे के भी वली जो बुग़्ज़ अगर के जे सीने में अची वने त फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब रब जेडी मालूम उन सा जंग जो ऐलान करे अदा जे रब जंग सा ऐलान जंग जो ऐलान करे मुखे बुधायो मालिक सा जंग के खटी सके अल्लाह जी वली जी मोहब्बत पंजे सीने में पैदा रखो बुग़्ज़ का पंजे पान के बचायो वने ही भा हाजी अब्दुल कादिर वारन के जिन भी तावन को ने के मुबारक आहे जो उन्हन अज मुझे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जी यानी शरीफ जी महफिल सजाइया हाने सब का पेरी तिलावत कल कलिमात जो तर्जुमो इन्हीं जे मुतालिक चंद गालियों अवां जे अगियां अर्ज रखंदस इंशाअल्लाह अवां जो भी ईमान ताज़ो थी पवंदो इन फकीर जो भी ईमान ताज़ो थी पवंदो अन हुजूर जे इन्हीं फरमान जे मथा अमल कंदा हलो तज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जड़े पान में गजी भी हो हेड़ो महफिल कायम करियो उन जो सिंगार मां मोहम्मद जी सलात करियो सब गजी करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह
الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. ايڑی سبحان اللہ گجی چو سبحان اللہ. رب تو فرمائے قل मुंहिंजा महबूब तूं चओ मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात खे इहो पसंद आहे सोना कलाम मां रब्बुल आलमीन जो हुजे ज़बान तो मिठे मुस्तफ़ा जी हुजे. इहो काफ़ कलम सां कुल लिखबो आहे. ॿ नुक़्ता आहिनि इन खे सम्झो था. असां अचण को माण्हू वफ़ात करे वञे माण्हू गॾु थींदा साईं पोइ हाणे कुल पढ़ो छाजे करे जो कुल या अय्युहल काफ़िरून इन्ही में भी पेरी कुल आहे. कुल हुवल्लाहु अहद में पेरी कुल आहे. कुल अऊज़ु बिरब्बिल फलक में भी पेरी कुल आहे. कुल अऊज़ु बिरब्बिन नास में भी पेरी कुल आहे. इन्ही जे करे चइबो आहे कुल पढ़ो. हाणे इहो कुल जिते भी कुरान मजीद में अल्लाह जी ज़ात बाबरकात को आम मज़मून बयान कयो उते पाण पेरी फरमाई तो कुल मुंहिंजा महबूब तूं चओ. अदा पेरियूं जेको असांजो बुनियादी अक़ीदो आहे उहा अक़ीदा तौहीद. ऐं चवंदो आहियां त तौहीद शैतान वारी न जो शैतान के जड़े मालिक जी ज़ात बाबरकात हुकुम कयो इब्लीस के व इज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस. रब फरमायो त मलाइको सजदो कयो हजरत आदम अलैहिस्सलाम के सभनी मलाइकन सजदो कयो इल्ला इब्लीस मगर इब्लीस सजदो कोन कयो. छाजे करे जो हुन जी तौहीद पक्की हुई जी मौला तोखा सवा कंहिंखे बि सजदो कोन कंदुसि. ये अॼुकल्ह जे दौर में कुछ माण्हू आहिनि वो शैतानी तौहीद अक़ीदो इहो रखंदा बाबा अल्लाह खां सवा कुछ भी कोन्हे. ऐं तो चवां त तौहीद भी उहा हुजे जेका सोने जिब्रील अमीन जी आहे. इसराफील मिकाइल जी इज़राइल जी तौहीद आहे. उन्हनि चयो त मुंहिंजा मौला तोखे भी मञदासीं जंहिं जे लाइ तूं चवंदे तंहिंखे बि मञदासीं. सभनी मलाइकन सजदो कयो. शैतान तौहीद जो पक्को हुन जो आऊं अल्लाह का सवा कंहिंजे अॻियां भी कोन झुकंदुसि भले नबी हुजे केर भी हुजे. रब फरमाए त फखरुज मिनहा रजीम व इन अलैका लानती इला यौमिद्दीन. रब फरमाए त निकरी वञ वो लानती बनियो आहे. हालांकि उन जी तौहीद पक्की हुई या शैतान वारी तौहीद न जो अॼुकल्ह जे दौर में कुछ शैतानी तौहीद वारा माण्हू पिया हलनि जेका तौहीद जी ॻाल्हि करे पोइ अल्लाह जे नबियनि जे शान में तौहीन कंदा आहिनि अल्लाह जे वलियनि जे शान में तौहीन कंदा आहिनि. इन तौहीद के न पर जेका सही तौहीद जो अक़ीदो आहे जॾहिं महिल मालिक उन जो ऐलान कयो त रब फरमायो त कुल मुंहिंजा महबूब तूं चओ हो वल्लाहु अहद चओ त अल्लाह अकेलो आहे. यानी जिते भी आम मौजू बयान थियो आहे उते रब कुल फरमायो. ऐं अवां जी तवज्जो चाहींदुसि अबा रब इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर आहे या न. हर शइ जे मथां मालिक क़ादिर आहे. वो रब जे डायरेक्ट बंदन सां ॻाल्हाए सघे थो या न. ॻाल्हायो मालिक खे ताक़त आहे पावर आहे पर उहो रब थी करे बंदन सां डायरेक्ट नथो ॻाल्हाए विच में पंहिंजे नबी खे वसीलो थो बनाए. कुल मुंहिंजा महबूब तूं चओ. हे वरी बंदो जेको आहे न ऐं चवंदा आहिनि त सलवार नंढे भाॼी खमीस वॾे भाॼी पाए ईंदो चवंदो ऐं डायरेक्ट थो वञे मूंखे वसीले जी ज़रूरत कोन्हे. अदान वसीलो उन माण्हूअ खे ज़रूरत आहे वसीले जी जंहिंखे मथे चढ़णो हुजे. अब घर जे मथां तव्हां चवंदा तव्हांखे सीढ़ीअ जो वसीलो खपे या न खपे. जंहिंखे मथे वञणो आहे उनखे वसीले जी ज़रूरत आहे. जंहिंखे हेठि लहणो हुजे न उहो मथां बदन खे छंडे अची पट ते किरंदो. समझो था उनखे वसीले जी ज़रूरत कोन्हे. जेको मथे चढ़े उनखे वसीले जी ज़रूरत आहे. असांखे वञणो आहे जन्नत में. जन्नत आहे 7 आसमाननि खां मथे. पोइ असां इन्ही जे करे वसीले जी ॻाल्हि था करियूं त दिलबर नबीअ जो वसीलो वठो. क़ुरान पाक में भी मालिक जी ज़ात बाबरकात वाज़े लफ़्ज़न में ऐलान कयो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला. पर हिकड़ा था चवनि त वसीले जी ज़रूरत ई कोन्हे. छाजे करे जो जहन्नम आहे 7 ज़मीननि खां हेठि. वो बदन खे छंडींदा त वञी किरंदा.
जेके जन्नत में वञणो आहे उनखे वसीले जी ज़रूरत त हू रब थी करे पावर वारो ताकत वारो कुदरत वारो वो रब बंदन सां डायरेक्ट कलाम नथो करे विच में दिल पर नबी के वसीलो तो बनाए कुल मुझा महबूब तू चओ इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह अगर तमा चाहियो था त रब्बुल आलमीन जी जात बाबरकात असां जे मथा राज़ी बनजी पए रब असां सां प्यार करे रब असां सां मोहब्बत करे त फतबिऊनी मुझे महबूब जी ताबेदारी करियो रसूलुल्लाह जी सुन्नत जे मथा अमल करियो मुझे दिल पर नबी जी पैरवी करियो उन महबूब जे कद लगी पाओ तयूं बिबकुमुल्लाह मा रब्बुल आलमीन जी जात बाबरकात वरी पाणी पाण अवां सां मोहब्बत कंदसो रुगो प्यार ऐं मोहब्बत न वयगफिर लकुम ज़ुनूबकुम रब तो फरमाए मां करीम रब अवां जी मग़फ़िरत फरमाए छॾींदुस अवां जा गुनाह भी माफ़ करे छॾींदुस वल्लाहु गफूरुर रहीम को तमा घबराए जो न ओ अल्लाह माफ़ कंदड़ भी आहे त रहम कंदड़ भी आहे सुभान अल्लाह या मालिक जो मिठो कलाम कुरान मजीद जिन जो लफ्ज़ी तर्जुमो मूं तव्हां जे अॻियां अर्ज़ कयो इन्ही जे मथा असीं गौर करूं को केड़े भी मज़हब सां फिरके सां मक्तबे फिक्र सां ताल्लुक तो रखे उन्हीं खां तव्हां पुछंदा न चवंदा साईं दुआ करियो त रब मुझे मथा राज़ी हुजे अब ये आहे या न हर को चवंदो आहे अल्लाह मुझे मथा राज़ी हुजे रब तो चवे जे चाहीं तो मां रब तुझे मथा राज़ी हुजा त फतबिऊनी मुझे महबूब जी ताबेदारी कर रसूलुल्लाह जे तरीके जे मथा हल महबूब जे कद लगी पो मुस्तफा जी मोहब्बत पंहिंजे सीने में पैदा कर ऐं महबूब जी मोहब्बत खां सवा ईमान मुकम्मल ही कोने ऐं पंहिंजे तरफां ॻाल्हि नथो करियां बुखारी शरीफ जी हदीस आहे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो तेस ताईं अवामा कंहिंजो ईमान मुकम्मिल नाहे तेस ताईं अवामा को ईमान जी दावा नथो करे सघे तेस ताईं कंहिंजो ईमान मुकम्मिल नाहे जेस ताईं मां मोहम्मद करीम उन्हीं के पंहिंजे अबे अमड़ खां वन्ना से अजमईन पूरी कायनात खां वधीक प्यारो न थी वञा जेस ताईं हर शय खां मथे मदीने वारे मीर जी मोहब्बत पंहिंजे सीने में पैदा न कंदे तेस ताईं तुंहिंजो ईमान मुकम्मिल न अदा तुंहिंजी ऐं मुंहिंजी का बि हैसियत न आहे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो प्यारो गुलाम आहे जंहिंजो नालो उमर आहे चो सुभान अल्लाह जंहिंजो लक़ब फारूक आज़म आहे उन्हीं उमर के ये महबूब ॾिसी पाण फरमाए तो उमर अर्ज़ करण लॻो त जी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह दे ख़बर भला मां मोहम्मद तोखे केतिरो प्यारो आहियां मां रसूलुल्लाह जी केतरी मोहब्बत तुझे सीने में आहे हजरत उमर फारूक अर्ज़ करण लॻो त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुझे बचन खां वधीक तू मूंखे प्यारो आहीं दिलबर नबी मुझे औलाद खां वधीक तू मूंखे प्यारो आहीं अबे अम्मा खां वधीक मूंखे प्यारो आहीं पूरी कायनात खां वधीक मां उमर खे तो रसूलुल्लाह सां मोहब्बत आहे पर मुझा महबूबा तोखां वधीक मूंखे पंहिंजी जान प्यारी आहे अदा महबूब पुछो त केतिरो आऊं तोखे प्यारो आहियां जी हर शइ खां मथे पर जान मूंखे तोखां वधीक प्यारी आहे यानी महबूब जान खां तव्हां खां वधीक मूंखे पंहिंजी जान प्यारी आहे केर थो चवे हज़रत उमर
पुछण वारो केर आहे इमामुल अंबिया नबी अबाणी असां जहिड़ा त कोन हा न जो ज़बान ते हिकिड़ी ॻाल्हि हुजे दिलि में ॿी ॻाल्हि हुजे ऐं हज़रत उमर खे बि ख़बर आहे पुछण वारो उहो नबी आहे जेको सीननि जा राज़ ॼाणंदो आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू ॿिए कंहिंजे अॻियां त ॻाल्हि करे बि वञे जेतिरी मोहबत दिलि में हुई जो पुछण वारो उहो महबूब आहे जेका सीननि जा राज़ लिखियल न आहिनि हज़रत वाबिसा बिन मुअब्बिद पान फरमाए तो मदीने पाक जी सरजमीन आहे ऐं पंहिंजे घर में वेठो आहियां मुझे सीने में हिकिड़ो सवाल आयो केड़ो त खैर छाके चबो आ शर छाके चबो आ सवाल आयो घर जो घर में दिल में सोचम त वञा रसूलुल्लाह जी बारगाह में महबूब के सवाल भी बुधाया ए दिलबर नबी खां जवाब भी वठी अचा हजरत वाबिसा तो फरमाए इन इरादे सा जेडी माल मा पंजे घर का बाहर निकतो आहिया अल्लाह अल्लाह मदीने पाक जी सरजमीन आहे मदीने जो गलियों आहिन अज महफिल भी भली आहे औ हमेशा अजड़ा कंदो आहिया अज वरी अर्दना तो करया तमा आमीन चजो मन हिन साल मालिक मके मदीने जो दीदार कराए ऐं हिय चवंदो आहिया त आए मौला घुमाए तू बाजार मदीने जी बाजार मदीने जी पो अखड़ सरसा आओ दरबार मदीने जी बाजार मदीने जी पमा शहर मदीने जो बाजारों घुमा भलियो गुलड़ सजो छायल गुलजार संध्यों गलियों गुलजार संध्यों गलियों वाह वाह चवन था सबो हाय वणकार मदीने जी चौ बाजार मदीने थका त न आयो हिकिड़े मरतबा सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बा अब्दुल कादिर पे मूंखे चयो जॾहिं कुझु तकीड़ उर्दू में कुझु सिंधी में तो मूं साईं गुलाम मोहम्मद खे चयो मूं साईं मूंखे उर्दू अचे ई कोन सम्झंदो आहियां बाक़ी मूंखां बयान कोन थींदो तव्हां कजो उर्दू में तकीड़ आऊं कंदुसि सिंधी में तकीड़ न त जव्हां खे सम्झ में न अचे असां रोज़ साईं आशिक़ अली शाह उनखे चयो साईं तकीड़ कर उर्दू में वो तकीड़ शुरू की जी साईं मैं आया था अवां जे घर जो दरवाजो बंद हो हाँ एड़ी उर्दू मां तो समझो था केड़ो फायदो इन जे करे तकीड़ आऊं सिंधी में तो करया अगर के समझ में न पी अचे तदे भी दिलबर नबी जो जिक्र है हिन महफिल में वेहण वारो बदबख्त थी न तो सके खुश नसीब मानू आहे वेठो रहे एडा बलूचिस्तान भी असी विंदा आहियूं न अक्सर इलाइका समझन था पर कुछ मानू बेचारा असानी गाल न समझंदा अवा चवंदा सुभान अल्लाह हो चवंदा हला भला वाह साईं वाह बस को जेड़ो हाल बेचारा पया बुधना कदे कदे थी सके तो अवा के गाल न भी समझ में अचे उर्दू जे केन बाकी अक्सर साउंड सा पयो तो ओए ही दोस्त हैं जेके पेरी भी मुके कई मरतबा बुधी चुका हैं सिंधी में लहजे में तकरीर करा तो हां मदीने पाक जी सरजमीन हजरत वाबिसा अचे पयो मदीने पाक में महबूब जी दरबार में हबीबन करीमन जी जात बाबरकत मस्जिद नबवी में जलवाए अफरोज आहिन अज सहाबा जी जमाअत मुझे महबूब सा गद आहे अल्लाह अल्लाह कुर्बान वंजे उन महफिल जे मथा जिंजो अगवान मदीने जो साईं पान आहे ऐं तॾहिं चवंदो आहियां त जब हुस्न था उनका जलवन मां अनवर का आलम क्या होगा वो हर कोई फिदा है
बिन देखे दीदार का आलम क्या होगा। और चाहे तो इशारे से अपने कायाई पलट दे, दुनिया की ये शान है खिदमत गारों की, सरदार का आलम क्या होगा। और जब हाजिर थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम की दरबार का आलम क्या होगा। महबूब जी दरबार आए, साहबा जी जमात मौजूद, आयो तो रश लगी पई हुई, जिते जगह मिली उते वेही रही। अब आदाब मजलिस भी इहो आहे, ही ॾिसो हेॾो पिंडाल जलसे में माण्हू गॾ आहिनि, पोयां अचण वारो माण्हू अॻिन माण्हू खे तकलीफ़ ॾेई पोइ अॻियां न अचे, जिते जगह मिले उते वेही रहे। हा अगर कंहिं हिकमत जे तहत सदरे महफ़िल को घुराइण चाहे, कंहिं कमकार जे इरादे सां या पंहिंजी मजबूरी जे तहत उथण चाहे त पोइ उनखे इजाज़त आहे। हाणे मूंखे ॿुधायो, जिते दिलबर नबी हुजे उते सदरे मजलिस ॿियो केरु थी सघे थो। मदीने वारा साईं जलवाया प्रोज़ आहिनि, ये साहबा जी जमात मौजूद, जेडी महल हजरत वाबिसा के जिते जगह मिली उते वेही रही। महबूब ये नियारे, ये जो वाबिसा दे नियारियो पान फरमाई तो उदनो या वाबिसा, वाबिसा थोड़ो करीब हलियो। हजरत वाबिसा पंहिंजी जगह ता उठो, वरी थोड़ो वेझो आयो। महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात बेमर्तबा फरमायो, उदनो या वाबिसा, ओ वाबिसा अञा भी मां मोहम्मद जे करीब हलियो आ। हजरत वाबिसा पंहिंजी जगह ता उथी वरी करीब आयो। टे मर्तबा रहमत वारे नबी फरमायो, उदनो या वाबिसा, ओ वाबिसा अञा भी मुझे करीब हलियो आ। हजरत वाबिसा तो फरमाए, मां पंहिंजे मुक़द्दर जे मथा कुर्बान वञा, अज रहमत वारे नबी मुखे एतरो करीब करे विहारियो वा, जो रसूलन जे सरदार जे गोडन सा मां वाबिसा जा गोडा मिली वया। ये महबूबा गड करे विहारियो, वाह 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 वाह। ये महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जो चारो तो ॾिसे, दिल में पयो सोचे त किथे आऊं वाबिसा, किथे हो रहमत वारो नबी, पर वाह महबूब तुंहिंजी रहमत तुंहिंजी मोहब्बत जे मथा कुर्बान। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे गोडन सां जेडी महिल वाबिसा जा गोडा मिलिया आहिनि, हज़रत वाबिसा जेके अजड़ा थो करे, हिकु उर्दू ऐं फारसी जे शायर जो तर्जुमो वा, गोया के हज़रत वाबिसा हथ अदब जा ॿधी अॼु हीअं पयो अजड़ा करे त तू अमीरे हरम, मैं फकीर अजम, तेरे गुन और ये लब मैं तलब ही तलब, तू अता ही अता, सब चो तो को जा मन को जा, मुझा महबूब किथे तू किथे आऊं। हाणे दोस्तन जो एतिरो फरमाइश जो असां पंहिंजे तरफ़ पंहिंजे वाइज़ जे तरफ़ वञूं तो उते पहुची नथा सघूं, बस कुछ कुछ जेके हुक्म आहिनि उहे पूरा कंदो हलां। इंशाअल्लाह आख़िर में पीरान पीर जो भी जिक्र कंदासीं। हज़रत वाबिसा महबूब जो चेहरो ॾिसी जेके अर्दड़ा तो करे त तू हकीकत है मैं सिर्फ एहसास हूं, तू समुंदर में भटकी हुई प्यास हूँ, मेरा घर खाक पर और तेरी रह गुजर, मेरा घर खाक पर और तेरी रह गुजर, सिदरतल मुंतहा
सब चौ तो को जा मन को जा तू को जा मन को जा तू को जा मन को जा तू को जा मन को जा। और डगमगाऊं जो हालात के सामने आए तेरा तस्वुर मुझे थामने। यारो गुनहगार एडो को अमलन ते भी नाज कोने दुनिया में भी कई परेशानियां अचन थियूं तो चवे तो जगमगाऊं जो हालात के सामने आए तेरा तस्वुर मुझे थामने। मेरी खुश किस्मती में तेरा उम्मती मेरी खुश किस्मती में तेरा उम्मती तू जज़ा मैं रिज़ा सब चौ तो को जा मन को जा। हजरत वाबे साईं महबूब जो चेहरो पियो ॾिसी रसूलुल्लाह जी ज़ात मां बरकाती गोडा गॾे विहारी महबूब फरमायो तो वाबे सा तू पंहिंजे घरां निकितो हुए तो तुझे सीने जे अंदर हिकिड़ो सवाल हो भला तू पाण पुछंदे या मां रसूल तोखे ॿुधायां। चओ सुभान अल्लाह। यारो जंहिं नबीअ खां सीननि जा राज़ लिकियल न हुजनि पर फरमाए तू पाण पुछंदे या मां तोखे ॿुधायां। अखियुनि मां लुढ़क वही आया महबूबा अगर तव्हां ॿुधायो त कमाल थी वञे। मदीने जे साईं फरमायो त वाबे सा तुझे सीने जे अंदर यो सवाल आ त खैर छाके चबो आ शर छाके चबो आहे। हजरत वाबे सा अदड़ा तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह इहो ही सवाल मुझे सीने जे अंदर आहे। हबीबन करीमन जी ज़ात बा बरकात हे पंजू टई आंगरियूं मुबारक खणी हजरत वाबे सा जे कल्ब यानी दिल वारे पासे रखी ऐं मदीने जे साईं फरमायो तवाबे सा यो दिल जे अंदर काज़ी वेठो आहे यो पाणी पाण ॿुधाईंदो त खैर छाके चबो आ शर छाके चबो आहे। हजरत वाबे सा महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात खां सवाल कयो दिलबर नबीअ सवाल भी ॿुधायो महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जवाब भी ॿुधायो वा मुझे महबूब जा आशिको अज तव्हां खोसा गोठ जे अंदर रहो था पर आऊं तो चवां के गरीब जी हिकड़ी पोट हिक छाड़की कंहिंजे प्लाट जे मथां तव्हां ज़ोर ई कब्ज़ो कंदा तव्हां के केर चवे न चवे पर दिल चवंदी आ त कम ॾाढो ख़राब आहे। कंहिंजा रोड ते पैसा पियल हुजनि ख़बर भी आ त मालिक फलाणो आ तव्हां खणी वठो केर ॾिसे न ॾिसे दिल में खुटको पैदा थींदो दिल चवंदी त कम ख़राब आ। रात जी तनाईअ में अकेलाईअ में भी अगर को माण्हू गुनाह जो कम कंदो वा त ही दिल वारो काज़ी ॻाल्हाईंदो कम ॾाढो ख़राब आ कम ॾाढो बुरो आहे। पर मुंहिंजे महबूब जा आशिको रात जी तनाईअ में उथी करे तव्हां के गरीब जी मदद करियो उनके हिकड़े हथ सां खैरात ॾियो बे हथ के भी खबर न पवे दिल चवंदी आ त कम ॾाढो भलो आहे। को माण्हू तहज्जुद जी नमाज तो पढ़े न भले केर उनके ॾिसे न ॾिसे सुबुह ताईं उनजी दिल मुतमिन हूंदी आहे। अॼु मूं तहज्जुद जी नमाज पढ़ी आहे रात जी तनाईअ में कुरान जी तिलावत करे ॾिस अखियुनि मां लुढ़क भी वही पवंदा दिल चवंदा कम ॾाढो भलो आहे। यानी इहा फितरी हिदायत इंसान जे अंदर मौजूद आहे। उहो नबी जेको सीननि जा राज ॼाणे उन महबूब पुछो उमर भला मां रसूल तोखे केतिरो प्यारो आहियां। हाणे हज़रत उमर बाबा जेका दिल में ॻाल्हि हूंदी उहा ई ज़बान ते आणींदो न जी आका हर शइ खां मथे तव्हां मूंखे प्यारा आहियो पर तव्हां खां वधीक उमर खे पंहिंजी जान प्यारी आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ उमर अञा तुंहिंजो ईमान मुकमिल न आहे
उमर फारूक जी अखिन में लुढ़क वही आया रोई करे अर्दड़ा तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मोहब्बत दिल जो मामलो आहे महबूब जेतरी मोहब्बत हुई ओतरी मोहब्बत मु बयान कई मुझा महबूब इनमें तमा उमर जो को डोह नाहे हबीबन करीमन जी जात बाबरकात पंहिंजो हथ मुबारक सोने उमर जे सीने जे मथा रखियो वा हजरत उमर दाह करे अर्दड़ा तो करे त या रसूल अल्लाह हान तमा मुखे मुझी जान का वधीक प्यारा आहियो हबीबन करीमन जी जात बाबरकात फरमायो अला नया उमर ऐ उमर हाने तुझो ईमान मुकम्मिल आहे अदा ईमान मुकम्मिल तॾहिं थींदो जॾहिं सीने में रसूलनि जे सरदार जी मोहब्बत अची वञे वालिदैन खां भी ज्यादा औलाद खां भी ज्यादा पूरी कायनात खां ज्यादा अगर प्यार करणो आहे त मदीने वारे मीर सां प्यार करणो आहे दिलबर नबी सां मोहब्बत करणी आहे और महबूबन करीमन जी जात बाबरकात जी मोहब्बत सोने उमर जे सीने में आई ने वहां के बुधायो तो उमर जेड़ो जवान जिनजरा हुजूर फरमाइन त लौ कान बादी नबीयुन लकान उमर इब्न अल खत्ताब अगर मोखा बाद में को दुनिया के तख्ते ते नबी अचणो हुजे हा तो वो नबी ब उमर फारूक हुजे हा महबूब ते नबूवत जो दरवाजो बंद है वो उमर जेको अकेलो 22 लख मुरब्बे मील जो हुक्मरान हुजे साईं जो पंज दौरे खिलाफत अदा मस्जिद नबवी में चटाई के मथा वही करे साईं फैसलो कंदा हा पर रात थींदी हुई कौम सुमी वने उमर उठी करे कौम जे मथा चौकीदारी दे दुआ कंदा करियो अल्लाह से असा के एड़ा हुक्मरान नसीब करे द पाकिस्तान जा जेके हालात आहिनि उहे कंहिंखां लिखियल न आहिनि कंहिंखां मख्फी न आहिनि ॾींहों ब ॾींहुं मुल्क जे अंदरि करप्शन वधंदी पई वञे मुल्क जे अंदरि बेरोज़गारी आहे बदअमनी आहे माण्हू वेचारा गुरबत वारी जिंदगी था गुज़ारिन हजरत उमर फारूक ही उहो वक्त जो अमीरुल मोमिनीन जो रात थिए क़ौम सुम्ही वञे साईं उठी करे चौकीदारी दे हाणे ते ब वाक़या साईं जे दौरे खिलाफत जा हिकड़ी रात साईं मदीने पाक जी सरजमीन ते चौकीदारी पया ॾियन रात जो पोयों पहरा मदीने पाक जी सरजमीन आहे साईं जो गुज़र थियो हिकड़े घर वठा उन घर में हिकड़ी माई साहबा भी उन जी न्याणी कारोबार कंदा हा छाजो खीर जो उन माई वेचारी खीर ॾुई रखियो ओचतो को धक लगो खीर हारजी वयो त न्याणी चयो अम्मा खीर त हारजी वयो हजरत उमर जो ता गुज़र थियो माई साहबा पंहिंजी न्याणी के चवण लगी न्याणी अज इन खीर में थोड़ो ॿियो पानी मिला गिराकन जी पुराई थी पवे सुबाणी खां वरी पो मानुन के सुठो खीर ॾिबो उन न्याणी रोई करे चयो त जीजल अम्मा तोखे ख़बर आ त उमर फारूक जो दौर पयो हले किते फारूक आज़म के खबर पई असां खीर में पानी मिलायो वा असां जे ला सुठी कान थींदी हजरत उमर फारूक घर जे ॿाहिरां खां गुज़री रहियो आहे साईं जे कन जे मथां इहो आवाज आयो माई पई चवे त न्याणी इन खीर में पानी मिला न्याणी थी चवे अम्मा उमर जो दौर पयो हले किथे उमर के खबर पई त असां जे ला चङाई कान थींदी माई साहबा चयो न्याणी किथे रहियो उमर किथे रहियासीं असीं उन न्याणी जी अखिन में लुढ़क वही आया रोई करे थी चवे अम्मा अज अगर उमर न ॾिसी रहियो वा उमर जो रब ॾिसी रहियो आहे अदा अज मिलावट किथे पहुती आहे खीर तव्हां बाज़ार मां वठी ॾिसो अॻे त ॿाराड़ी जे अंदरि ख़ालिस शयूं मिलंदियूं हुयूं पर हाणे ॿाराड़ी वारनि मुठ खां मथे लूणी छॾियो आहे खीर ऐं सम्झा तो सिर्फ नालो रहिजी वियो आहे पाणी पोइ हिकिड़े हमरा चयो त साईं मिर्चनि जे अंदरि पूरो ॿियो त चयो ॾाढ़ी के माण्हू मेहंदी था हणनि न हमरा को मेहंदी वठी आयो त ॾाढ़ी वारी मेहंदी में वरी सीमट वठी खणी जो ॾाढ़ी के मेहंदी त सॼी ॾाढ़ी चोटी वई मेहंदी छिक छिका वो हथोड़ियूं खणी पोइ वो वेचारे सीमट मां जान छॾे
यानी असां वटि एतिरी मिलावट हले थी यारो अल्लाह जो खौफ जेडी मल बंदे जे सीने में अची वञे न कंहिं बि गुनाह जे तरफ़ इरादो थिए चवे अॼु केर न ॾिसी रहियो आहे रब मूंखे ॾिसी रहियो आहे इहो अक़ीदो उन जगह ते पहुचंदो आहे जिते दुनिया जी का एजेंसी न पहुचे उते इहो अक़ीदो पहुचंदो आहे हाणे जेडी महिल न्याणी इहे लफ़्ज़ चया अमा उमर न ॾिसी रहियो आहे उमर जो रब ॾिसी रहियो आहे माई साहबा खीर में पानी न मिलायो हजरत उमर फारूक के न्याणीअ जा इहे लफ़्ज़ ॾाढा पसंद आया साईं उन घर में वरी पान मोटी आया माई साहबा के फरमायो त माई साहबा तुंहिंजे घर में नौजवान न्याणी आहे मां उमर के अल्लाह जी ज़ात बाबरकात पुट जी दौलत ॾिनी आहे मुंहिंजो नौजवान पुट आहे अॼु अगर रिश्तो करी संगावती करी मां उमर रिश्ते करण जे लाइ तयार आहियां अदा गरीब माई साहबा के खबर पई त वक्त जे अमीरुल मुमिनीन मुझे तरफ रिश्ते जे लाइ आछ कई आहे न्याणी मुंहिंजी सुखी थी पवंदी उन चयो त साईं मां रिश्ते करण जे लाइ तयार आहियां जेॾी महिल शादी थी वई रुख़सती थी वई उमर फारूक सुबुह जे टाइम ते पाण जेॾी महिल ॿाहिरि निकिरंदा हा उन न्याणी खे चवंदा हा त अम्मा जेॾी महिल मां उमर घर खां ॿाहिरि निकिरां तूं ईअं चवंदी कर त उमर न ॾिसी रहियो आहे उमर जो रब ॾिसी रहियो आहे इहो खौफ जंहिं जवान जे सीने में हुजे उहो उमर फारूक हिकड़ी रात साईं रात जो पोयूं पार हुजे मदीने पाक जी गलियुनि में जेॾी महल गश्त करे रहिया आहिनि चौकीदारी ॾेई रहिया आहिनि हिकु घर आहे उन घर में नंढड़ा ॿार रोई रहिया आहिनि हज़रत उमर फारूक जे कननि जे मथां जेॾी महिल ॿारनि जे रोइण जो आवाज़ आयो साईं उन घर जे ॿाहिरां अची बीठा कन दीवार सां लॻायूं त अंदरां खां छाजे करे बचड़ा पया रोइन छाजे करे ये रोइण जा आवाज आहिनि एतिरे में माई साहबा जंहिंजो ग़रीबाणो हाल आहे उन माई साहबा ठला थाम ठलो बर्तन खणी चुल्ह जे मथां रखियो वा उन जे अंदर पानी थी विझे कुछ पत्थर थी विझे उनके ॾोईअ सां हलाए थी पंहिंजे बच्चन खे दिलासा पई ॾे त बच्चो सब्र करियो इजो तो ताम तयार थिए मां जीजल अम्मा थी अव्हां खे खाराया यारो इहे भी जवान हा इंसान हा फारूक आज़म जहिड़ा अॼुकल्ह जे दौर में असां पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसूं अॼु अगर भाउ जा बचड़ा बुख जे अंदर आहिनि बे भाउ खे परवाह कान थींदी आहे परवाह काने ओ भुख में प्यान पान आला खां आला ताम थो खाए हज़रत उमर फारूक कन लगायो बचड़ा रोइन पिया माई साहबा ठलो टोप जे अंदर पत्थर रखी उन्हनि खे पई हलाए ॿाहिरां उमर आवाज़ ॾिनो ओ माई साहबा ॾे ख़बर ख़ैर त आहे उन माई साहबा चयो ओ असां खां पुछण वारा तुंहिंजी वॾी महिरबानी 3 ॾिहाड़ा गुज़री चुका आहिनि घर में खाइण पीअण जे लाइ का बि शइ कान्हे मां पर्देदार औरत आहियां घर जे अंदर वेठी आहियां हे बचड़ा भुख जे सबब खां तड़पी रहिया आहिनि मूं त बर्तन जे अंदर पत्थर विधा आहिनि मूंखे ख़बर आहे त इहे पत्थर पचंदा कोन इहे रदबा कोन दिलंदा कोन तयार कोन थींदा पर इन आसरे ते बच्चा सुम्ही वेंदा हज़रत सैयदना उमर फारूक जी अखियुनि में लुढ़क वही आया ओ जंहिंजे दौरे खिलाफत में 3 ॾिहाड़ा सगीर बचड़ा भुख जे सबब खां तड़पी रहिया हा साईं बैतुल माल मां अन्न जी बोरी खणी अॼु पंहिंजे कुल जे मथां था रखनि अल्लाह अल्लाह फारूक आज़म जी अखियुनि में लुढ़क आहिनि पाण अन्न जी बोरी खणी ॿाहिरि निकिता एतिरे में साईं जो ख़लीफ़ो असलम साईं जो वज़ीर असलम आयो क़िबला ही तव्हां छा था करियो या अन्न जी बोरी मूंखे ॾियो त मां पंहिंजे कुलनि ते रखां फारूक आज़म तो चवे असलम छा क़यामत वारे ॾिहाड़े मां उमर जो वज़न तूं खणंदे चवे तो साईं उन ॾिहाड़े हर कंहिंखे पंहिंजो वज़न खणो पवंदो पंहिंजे अमलनि जो हिसाब किताब ॾियणो पवंदो पाण फरमाए तो अॼु हटी परे थी त मां उमर अॼु पंहिंजो वज़न पाण खणा
साईं खणी अन्न जी बोरी उन माई साहबा जी घर जी भित टपाए अंदर उछलायो माई साहबा अन्न जी बोरी कबूल करियो माई साहबा चयो अदा तुंहिंजी वॾी महिरबानी हिन रात जे पोएं पार में तो असां जी सार संभाल लधी आ हजरत उमर फारूक जे ला घर जो दरवाजो खोलियो साईं वो जेके सगीर ॿार हा न उन्हनि खे पंहिंजे पाणी गोडन भर हलण शुरू था कन ऐं ॿारनि खे कुले जे मथां सवार था कन पाण फरमाइनि था उमर जेतिरो रुआरियो अथई ओतिरो खिलाए बि सही जेतिरो बच्चन के तो तड़पायो आ ओतिरो खिलाए फारूक आज़म बच्चन के खणी घर जे अंदर चक्कर परा हणाइन जेडी माल ताम तैयार थियो वा वे सगीर बचड़ा ताम खाइण लगा हजरत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अखिन मां अज खुशी जा लुड़क करया आइन वा माई साहबा थी चवे ओ अचण वारा तुंजी वडी मेहरबानी सुञाती कोन त अचण वारो केर आहे वडी तुंजी मेहरबानी जो तो असां जी खिदमत कया सार संभाल लदिया पर क़यामत वारे दी हाणे मां उमर जे मता दाई जेसो मौला उमर फारूक जे दौर में असां टे दिहाड़ा बुखायल हासी फारूक आज़म असां जी सार संभाल न लदी हजरत सैयदना उमर फारूक जी अखिन में लुड़क वही आया पाण फरमाइन ता माई साहबा उन उमर जे मथा न दाई जा छाजे करे उमर जी अकेली जान आहे 22 लख मुरबे मेल जो अकेलो हुक्मरान आहे अध दुनिया जो उन्हीं का अलावा ॿाहिरि मुल्कनि जे सफ़ीरनि सां भी मुलाकात करणी थी पवे मानुन जा फैसला भी बुधना था पवन आखिरकार अकेली जाना नंढ उमर के भी इंदिया उन माई साहबा चयो अगर उमर का हुक्मरानी नथी थिए छाजे करे असां जे मथा हुक्मरान थियो आहे नन मां क़यामत वारे ॾिहाड़े उमर जे मथा धाई जसो जेडी माल माई ये लफ्ज चया उमर जी अखिन में लुड़क वही आया पान पंजो गिरबान माई जे अग्या पेश था कन ओ माई साहबा है मां उमर जा हथ बदल दिस यो रात जो कोई पार में तुंजी पोए वारी करण वारो ॿियो केर नाहे मां उमर पाण आहियां नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया फैजाने नईमिया फैजाने नईमिया मुझे महबूब जा आशिक हो वो उमर फारूक माई साहबा क़यामत वारे ॾिहाड़े मां उमर जे मथा न दाही जा अज तुंजी सार संभाल रहण वारो ॿियो केर नाहे मां उमर पाण आहियां अदा हजरत उमर फारूक जो इस्लाम आने जो जेको वाक्यो आ न वो भी बार बार तमा बुधो भी आ पर हजरत उमर जो जिक्र थियो आ त आऊं इया गाल भी करे पो इंशाअल्लाह मोटी तो अचा हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वक्त 39 मानू कलम पढ़ी करे मर्द औरतों इस्लाम जे दामन में दाखिल थिया हजरत अमीर हमजा वो भी इस्लाम जे दामन में आयो हजरत उमर फारूक ने इस्लाम कबूल न कयो आ मदीने वारा साईं दुआ घुरंदा हा अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बे उमर बिन अल खत्ताब खास एक रिवायत आ त मुजा मौला अमर बिन हशाम या उमर बिन खत्ताब के इस्लाम में दाखिल करे इस्लाम के ताकत अता फरमा कुव्वत गलबो अता फरमा एक रिवायत आ त महबूब खुसूसी दुआ घुरी मौला खुसूसी उमर के इस्लाम में दाखिल करे इस्लाम के ताकत अता फरमा यारो तमाम सहाबा मुरीदीन मुस्तफा हैं सोनो उमर यो मुराद रसूल है ब्या मुराद मुरीद रसूल हैं मुरीद मुस्तफा हैं उमर वरी मुराद मुस्तफा है ओ जेके मदीने वाले साईं घुरी वरतो हुजे अजकल जे दौर में जेके मानू उमर जे ईमान के चैलेंज कंदा आहिन न ऐं चवंदा आहिन महबूब जे घुरण में शक आहे न मालिक जी अता में शक आहे जेको उमर जे ईमान में शक करे उन बेईमान जे पंहिंजे ईमान में शक आहे हजरत उमर फारूक जेडी माल मदीने वारा साईं दुआ पया घुरन यारो दुआ के आम मौलवी मुल्ला जी दुआ कोने दिलबर नबी जी दुआ
आला हजरत तो फरमाए थे इजाबत ने झुक कर गले से लगाया, बड़ी नाज से जब दुआए मोहम्मद इजाबत का जोड़ा, इनायत का सहरा दुल्हन बन के निकली दुआए मोहम्मद। इतरो महबूब जी दुआ असर वारी जो बुखारी शरीफ के अंदर रिवायत मौजूद आ तो महबूबन करीमन जी ज़ात बा बरकात मस्जिद नबवी में जलवाए अफरोज़ाहिन अज जुम्मे जो ॾिहाड़ो वा एतरे में एक अराबी बाराड़ी जो शख्स उथी बीठो अदड़ा तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह का दुआ करो, रब्बुल आलमीन जी ज़ात बा बरकात रहमत वारी बरसात वसाए, हबीबन करीमन जी ज़ात बा बरकात हिय पंहिंजा हथ आसमान जे तरफ बुलंद कया। हजरत सैयदना अनस तो चवे आसमान में को बरसात वारो ककर नजर न पयो अचे, बरसात जा आसार भी नहीं न। दिलबर नबी अञा दुआ घुरी हथ हेठ न कया, बरसात वसण शुरू थी वई। चओ सुभान अल्लाह। हाँ जो बरसात वसी ॾींहुं जुमे जो, छंछर जो ॾींहुं बि बरसात, अचर जो ॾींहुं बि बरसात, सूमर वारो ॾियारो बि बरसात, अंगारो अरबा खमीस बरसात पई वसे। अदा बरसात न वसंदी न त माण्हू चवंदा मौलवी साहिबन खे साईं दुआ घुरो करब रहमत वारी बरसात वसाए, पर जे घणी वसी पए न चवंदा साईं हाण बस करायो, बस हाण दुआ घुरो त मालिक ये रहमत मां ज़हमत थी पई आ, पेरी वसे कान पई। उन टाइम ते कखाना घर हा, अब इन टाइम ते साहबन अर्ज कयो हुंदो या न मौला हाण बस घणी वसी वई आ। 7 ॾियारा बरसात पई वसे, वरी जुमे जो ॾियारो आयो। चओ सुभान अल्लाह। महबूबा मस्जिद नबवी में जलवाया अफरोज था, सहाबा जी जमात महबूब सा गड आए। हजरत सैयदना अनस इब्ने मालिक तो फरमाए ओ गुलाम या बियो को गुलाम महबूब जी बारगाह में आयो, अर्ज तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह महबूब पेरी बरसात वसे कान पई, हाण जो वसण शुरू कया, रोड रस्ता त बुडी वया, दिलबर नबी कखाना घर करण लगा आहिन, रोड भरजी वया, नाला भरजी वया। महबूब हाण दुआ घुरो मालिक बस करे। हजरत अनस तो फरमाए दिलबर नबी पंहिंजा हथ आसमान जे तरफ बुलंद कया, दुआ घुरी त अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना, मौला हाण असां जे मथा बरसात न वसा, जिते जिते बरसात जी जरूरत आहे उते बरसात वसे। सोनो अनस तो फरमाए महबूब या आंगुर जो इशारो कंदा वञन, ककर टुटी वया, सिज निकरी आयो। वो महबूब रहमत वारो नबी सोने उमर जे ला दुआ घुरे ऐं दिलबर नबी जी दुआ भी चो सुभान अल्लाह। हजरत अबू हुरैरा आयो, अर्ज तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मूं त तव्हां जो कलम पढ़ियो आ, जी जल अम्मा है तव्हां जो कलम नथी पढ़े। महबूबा छा करियां, तव्हां पाण वालिदैन जो अदब सेखारियो आ। दिलबर नबी हाण मुंहिंजी दिल थी चवे के तव्हां हथला खणी दुआ घुरो, रब मुंहिंजी जीजल अम्मा के नूर ईमान नसीब करे, मुंहिंजी अमड़ तव्हां जो कलमो पढ़े तव्हां जी गुलामी में अचे। हजरत अबू हुरैरा अर्ज तो करे हिय रहमत वारे नबी पंहिंजा हथ आसमान जे तरफ बुलंद कया, अल्लाह अल्लाह महबूब दुआ घुरी, अञा बस न कई त अबू हुरैरा डोड़ तो पाए। को पुछण वारो तो चवे अबू हुरैरा अज केॾा भजंदो वञे, चवे तो डोड़ मूं इन जे करे पाती आ, आऊं ॾिसण तो चाहियां आऊं तो अॻ पहुचा, या मुंहिंजे महबूब जी दुआ थी अॻ पहुचे, आऊं तो पहुचा या मदीने वारे साईं जी दुआ थी पहुचे। हजरत अबू हुरैरा घर जे दरवाजे ते अचे, अंदरा अमड़ पई पड़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अमा ये तब्दीली कीअं आई, चवे थी पुट दुआ भी पान तो करी, पीछी भी पान तो,
जे नबी के दुआ जे ला चई उन जो हथ खया मालिक उन जा हथ मोटाया नहीं मुझे महबूब जा आशिको उन नबी दुआ घुरी मौला इस्लाम के उम्र जड़ो जवान दे चौ सुभान अल्लाह सलात पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या